नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भड़कार आऊं यहाँ बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस करो। सिंध में कोरोना वायरस की रोकथाम लाइ अॼु खां 8 अगस्त ताईं जुज़वी लॉकडाउन। कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सक्कर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में शहरियुनि जी गैर ज़रूरी तौर ते घरनि खां निकिरण ऐं मोटरसाइकिल जी बेल सवारी ते बि पाबंदी लागू। गाॾियुनि में 2 खां वधीक माण्हू हंगामी सूरतहाल में ई सफ़र करे सघंदा। किरयाने, बेकरी, सब्ज़ी, गोश्त जा दुकान 6 वॻे ताईं खुलियल रहंदा। मेडिकल स्टोर्स ऐं इस्पतालूं 24 कलाक खुलियल रहंदियूं। तइलीमी इदारनि में इम्तिहान मुल्तवी ऐं यूनिवर्सिटीज़ बि 8 अगस्त ताईं बंदि रहंदियूं। तइलीमी इदारनि में तदरीसी अमल, वापारी, मज़हबी, तफ़रीह ऐं रांदियुनि जी सरगर्मियुनि ते बि मुकमिल पाबंदी हूंदी। मुल्क में कोरोना वायरस की चौथी लहर दौरान फौतगिन ऐं केसिस में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। 24 कलाकनि दौरान वायरस वधीक 65 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। हाकारी केसिस जी शरह 8.46% रही। 4,950 नवां केस रिपोर्ट। फौतुनि जो अंगु वधी 23,360 थी वियो ऐं मजमूई केसिस 10,29,811 ताईं पहुची विया। 1,321 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। मजमूई तौर सिहतयाब मरीज़नि जो अंगु 9,40,161 थी वियो। फ़ाल केसिस जो अंगु 66,287 ताईं पहुची वियो। अवाम जुज़वी लॉकडाउन कामयाब करण लाइ असांजी मदद करे। कराची में रोज़ानो कोरोना वायरस जा 2000 केस साम्हूं अची रहिया आहिनि। कराची शहर खे डेल्टा वायरस वधीक मुतासिर कयो आहे। डेल्टा वायरस खे न रोकियो वियो त हालतूं वधीक ख़राब थी वेंदियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कोरोना टास्क फोर्स जे इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ तरफ़ां कोरोना जी पखेड़ खे रोकण लाइ सिंध सरकार जी हर मुमकिन मदद करण जो फ़ैसिलो। कराची में कोरोना वायरस जी पखेड़ रोकण लाइ NCOC जो अहम इजलास। सिंध सरकार जे मदद लाइ समूरा वसीला हक़ बांधा वेंदा। SOPs ते अमल कराइण लाइ क़ानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार बि मुक़ररु कया वेंदा। मोरो बाईपास ते CNG स्टेशन वटि गैस भराइण दौरान वैन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। 3 ॼणा ज़ख़्मी। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे ॻणिती जोगी हालत में नवाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जी कराची जे औरंगी टाउन में गॾियल कार्रवाई। भतेखोर गिरोह जा इंतिहाई घुरिबल 2 जवाबदार मोहम्मद उस्मान ऐं इमरान गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिबि जवाबदारनि MD फूड सेक्रेट इंडस्ट्री जे मालिक मोहम्मद अली खां 10 करोड़ रुपया भतो घुरियो हो ऐं भतो न ॾियण जी सूरत में फैक्ट्री मालिक ऐं घर भातियुनि खे क़त्ल करण जी धमकी ॾिनी हुई। जवाबदारनि जो पतो टेक्निकी ज़रियनि सां लॻायो वियो। जवाबदारनि जे 2 साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। कोटलालू भरिसां पक्काचांग बाईपास ते डाटसन कल्टी 1 ॼणो फौत, 12 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। कुंभ भरिसां 3 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान नज़ाकत सोलंकी गिम्स इस्पताल में फौत थी वियो। ऐं अहमदपुर लॻ सदर जी भटियूं जो रहवासी नौजवान औरताणे आवाज़ ते हिरकिजी मुबैना तौरु अगवा। नौजवान बदरुद्दीन उजण जे वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि खेनि फ़ोन करे ॿुधायो आहे त नौजवान हिननि वटि क़ैद आहे। वधीक ॿिए फ़ोन जो इंतज़ारु कयो।